सभिनी दोस्तनि जी महिरबानी आहे जेके बि असांजा वीडिया ॾिसंदा आहियो। हिकु मीरबर हुयो, उहो वियो मच्छी मारण जे लाइ, वञी ॼाए रही पर के कलाकनि खां पोइ हिकु कुरड़ी फाथी। उनखे ॿाहिरि जो कढे ॾिठी त सोनो कलर आहे उन कुरड़ी जो। उन मच्छी हिन सां ॻाल्हायो, चई मूंखे छॾ, मां तोखे ॾस अहिड़ी जाइ जो ॾियां थी जो तूं उते वेंदे त अधु कलाक में मण मच्छी जा फासंदा, बाक़ी मूंखे हिकिड़ी खणी हल, छा थींदो तुंहिंजो। अचे हिनखे इलाज कयईं, हिनखे बि रहम अची वियो, चई ठीकु आहे मां तोखे छॾियां थो। उन कुरड़ी खे हिन मोटाए दरिया में छॾियो। उन हिनखे ॾसु ॾिनो त दरिया जे फिनाणे पासे खां बीदे उते एतिरी मच्छी ते जो अधु कलाक में तोखे मण मच्छी जा फासंदई। हिन ओॾी महिल ई ॼार खयो, सिधो वियो उतड़े, उते वञी ॼार वञी हईं उतड़े, उते अधु कलाक में मण मच्छी जा फासी पिया। जेका खणी सघियो खईं, ॿी खे मोटाए उछली दरिया में ई। चई हाणे हिते त सही आहे, रोज़ाना अॻिते हिते ईंदुसि ऐं गुज़र सफ़र मुंहिंजो भलो थींदो। जॾहिं मच्छी घर जो खणी आयो, हुनजी घरवारी इहो ॾिठो त एतिरी मच्छी ज़िंदगी में हिन कोन आंदी। सो ॿ टे कुरड़ियूं कढी पंहिंजे खां रखियूं खाइण खां, ऐं ॿी हिनखे चई वञी बाज़ारि में खपाए आ। वञी बाज़ारि में खपाए मोटी आयो। हिन खां पंहिंजी ज़ाल पुछा कयो, इहो एतिरी मच्छी तूं काॾों आंदी? इहो यकी हथु न पई अचे तोखे मच्छी, एतिरी मच्छी तोखे मिली काॾों? हिनखे चई हिन ॻाल्हि खे छॾियो, अची न मूंखे ॿुधाए। चवंदा न त घणा रात अहिड़ा हूंदा आहिनि जेके ज़ाल खे न आहिनि ॾिबा। आख़िरकार मजबूर थी पियो ज़ाल खे ॿुधाई, चई अॼु मां वञी ॼाए रहियो जिते हणंदो आहियां त उते हिकिड़ी कुरड़ी फाथी जेका अजीब क़िस्म जी हुई, सोनो कलर हो हुनजो। उन मूंसां ॻाल्हायो, मूंखे इलाज कयईं, मूंखे छॾ, मां तोखे ॾस ॾियां थी, उते तूं मच्छी तोखे जाम मिलंदी। पोइ मां हुनखे छॾे ॾिनो ऐं हुन मूंखे ॾस ॾिनो। मां उते वियुसि त अलाए केतिरी मच्छी आहे, पर जेका मां खणी सघूं आहे खणी आया, ॿी मां उते मोटाए फिटी कई, वरी दरिया जे मंदरु उछले छॾियमि। चई हाणे ॻाल्हि ॿुधो, इहा कुरड़ी मूंखे खपे, इन कुरड़ी में वॾो मज़ो हूंदो खाइण में, कीअं बि कर इहा कुरड़ी मूंखे सुभाणे खपे, मां इहा खाईंदसि। हिन चयो त हाणे तूं छॾ कुरड़ी खे, कुरड़ी मूंखे ॾस ॾिनो आहे, हेतिरी मच्छी मरे थी, गुज़र सफ़र थिए थो। चई न मूंखे इहा कुरड़ी खपे, छा बि थिए। आख़िर ॾाढो हिनखे मजबूर कयईं, हिन जो ठीकु आहे। हे वियो ॿिए ॾींहं ते अचे ॼाए रही, कई कलाक वेही वियो। हाणे जॾहिं फासे उहा जेका मच्छी अचे पई फासे पई, ॾिसे पियो उहा न आहे, वरी मोटाए ॼाए हणे पियो। आख़िरकार उहा कुरड़ी फाथी। कुरड़ी खे ॿाहिरि कढी, कुरड़ी हिनखे चयो तुंहिंजी पूरत न पई हुन मच्छी में जेका मां तोखे ॾस ॾिनो हो। चई ॻाल्हि ॿुध, मुंहिंजी पूरत पई पर मुंहिंजी ज़ाल जी पूरत कोन पई आहे। सो मां हुन सां ॻाल्हि कई हुई, सो उन हाणे तलब तुंहिंजी कई आहे, न त मुंहिंजो घर थो रहे। ऐं इन करे मां तोखे खणी हलंदो होॾे। अचे हुन इलाज कयो त मूंखे तूं छॾ, मां तोखे वरी ॿियो ॾस ॾियां थी। अचे हिनखे इलाज कयईं, आख़िर मीरबर खे रहम अची वियो, खणी मोटाए हिनखे छॾियईं। हुनजो दरिया जे वरी फिराणी कुंड में उते एतिरी मच्छी ते इन खां वधीक 10 मिंटनि में तोखे मण मच्छी जा फासंदई। हे ॼार खणी वरी वियो होॾे, उते जो आहे उते त वरी अलाए छा मच्छी हुई। ॼार हीअं त 10 मिंटनि में मण मच्छी जा फासी पिया। जेका खणी सघियो उहा खईं, ॿी मोटाए वरी दरिया में फिटी करे सिधो आयो घर। ज़ाल पुछाए कयो त ॾे हवाल, चई हवाल पुॼाए थो, तूं मच्छी अॼु खाइण खां कढे अथऊं। हुन 2-3 कुरड़ियूं कढी रखियूं, ॿी मच्छी खणी बाज़ारि में खपाए आयो, गंज पैसा ठता। मोटी आहे ज़ाल जो, कुरड़ी किथे आहे? चई मां उहा कुरड़ी त कढी हुई, पर उन मूंखे ॾाढा इलाज कया, मूंखे रहम अची वियो, मां हुनखे पोइ छॾे ॾिनो। उन वरी मूंखे ॿियो ॾस ॾिनो जिते 10 मिंटनि में मण मच्छी जा फासंदा। हर छा कंदा हुन हिकिड़ी कुरड़ी खे पकिड़े खणी अचूं हेॾे। चई न 100 ॻाल्हि हिकु ॻाल्हि, सुभाणे जी इहा कुरड़ी न आई थिए घर हे तूं, मां सुभाणे पेकनि हली वेंदी। अचे हिन सां झेड़ो थियो सॼी राति। आख़िर हिन मीरबर मानी बि कोन खाधी। घर में जो झेड़ो त कहिड़ी मानी वणे। चई वाह जो कमु थियो, इहो माई खे न ॿुधायां त भलो हुयो, इहो राति मुंहिंजी दिलि में हुजे हा, कमाई हाणे भली थिए पई। पोइ ॿिया हुन सासी खे पकिड़े जा वञी, हे वीचारो रहम दिलि हुयो। सुबुह थियो, आख़िर तवाई में वीचारो ठका ॾिनो, सिधो वञी उते ॼाए रही। कई कलाकनि खां पोइ उहा मच्छी साॻी फाथी कुरड़ी, उनखे पकिड़े खईं। उन ॾाढा हिनखे इलाज कया, पर हिन चयो 100 ॻाल्हि हिकु ॻाल्हि, मुंहिंजो घर थो रहे, मुंहिंजी माई पेकनि में थी वञे, मां न छॾी तोखे हाणे। हुन वॾा इलाज कयो पर हिन जिंद न छॾी हुनजी। आख़िर खणी अचे पंहिंजी ज़ाल खे ॾिनई। हिन जी ज़ाल छा कयो, जो पाट में पाणी विझी हुन मंदरु हुन कुरड़ी खे छॾे ॾिनई। हुन चयो त अजीब क़िस्म जी कुरड़ी आहे, हिन में वॾो मज़ो हूंदो, माई त माई आहे न।
हिते हाणे पंहिंजे मुड़ुस खे चए पई मीरबर जी ज़ाल अची हिनखे हाणे छा कयूं, हिनखे फ्राई करे खाऊं या हिनखे तए ते तरे खाऊं या हिनजी भाॼी ठाहियूं, हाणे कहिड़े क़िस्म सां हिनखे खाऊं। हे मच्छी बि वेठी ॿुधे पई, मच्छी ॾिठो त हाणे मुंहिंजो मरणु पको आहे, हुनजी ज़ाल जेका ज़िद ते चढ़ी आहे सो मूंखे ज़रूरु खाईंदा। सो हुन मीरबर खे चयो ॻाल्हि ॿुध, मूंखे ख़बर आहे तुंहिंजी ज़ाल मूंखे न छॾींदी, तूं बि ज़ाल इहो मजबूर आहीं, तूं पंहिंजो घर थो बचाईं, पर हाणे ॻाल्हि ॿुध, तव्हां सॼी ज़िंदगी मच्छी मारींदव तव्हांजी पूरी कान पवंदी, इहो मां तोखे पारां थो ॾियो थी वञा। पर हाणे तूं रहम दिल माण्हू आहीं, तोखे हिकिड़ी बार दुआ बि कयां थी, तोखे पुट तोखे 3 ॼमंदा, सभु हमशिकिल हूंदा, तुंहिंजो माल माल इहा घोड़ी आहे, सो हिन घोड़ी खे बि 3 फर ॼमंदई, उहा बि हिकु मुहांडे हूंदई, ऐं मुंहिंजो जेको कंडो आहे न त इन कंडे मूं जेके कढी इनखे 3 टुकर करे पंहिंजे आगुर ते हणी छॾिजांइ, इन मां बि 3 शयूं फुटंदई जेके तोखे कमु ईंदई, तीअं हाणे तोखे इहा मां दुआ ॾियो थी वञा। बाक़ी तुंहिंजी ज़ाल खां बदुआ थो ॾियां त कॾहिं बि तव्हांजी पूरी कान पवंदी, केतिरी मच्छी मारियो। आख़िर हुनजी ज़ाल छा कयो जो मच्छी खे कढी ॿाहिरि, हुनखे छिले, हुनखे कटे, जंहिं हुनजो कंडो हुयो उन मीरबर कढी वरितो, कंडो कढी वञी आगुर ते हणी छॾियईं, भाई हुननि तरे मच्छी खे खाधो। टाइम गुज़रंदो रहियो, हिन जी माई खे 3 पुट ॼमिया, पर 3 हिकु मुहांडे, थोरा वॾा थिया त हिन चयो हाणे को तावीज़ ॿधा निशानी तौरु हिनखे, भई हिनखे सुञाणूं कीअं। वरी हिन जेका घोड़ी हुई उन बि 3 फर ॾिना, 3 घोड़ा ॾिनई, उहा बि हिकु मुहांडे, हिन चयो मच्छी जी दुआ त मूंखे लॻी। वरी जेके कंडा जो हयईं त हुन में 3 तलवारूं निकिरी पयूं, उहे बि हिकु जहिड़ियूं। जॾहिं टाइम गुज़रंदो वियो 3 पुट हिन जा वॾा थी विया, घोड़ा बि 3 वॾा थी विया, हिन छा कयो हर कंहिंखे तावीज़ ॿधी छॾी अलॻि अलॻि। हाणे मच्छी मारनि पिया पर हिन जी पूरी कान पई पवे, हिन छा कयो जो वरस त कई, चई ॻाल्हि ॿुधो, ॿी त मूं वटि मिल्कियत कान्हे का, हिकु हिकु घोड़ो तव्हांखे ॾियां थो ऐं हिकु हिकु तलवार तव्हांखे ॾियां थो, बाक़ी ॿियो जो गुज़र सफ़र आहे इहो गॾिजी सॾिजी कयूं था। ॾिठो त आख़िर हिननि जी ज़िंदगी तमामु अचे तंग थी, उहो मीरबर बि मरी वियो, हुनजी ज़ाल बि मरी वई, हाणे 3 ॿाहिरि वञी पता। जेको वॾो भाउ हिननि जो उन चयो था ॻाल्हि ॿुधो, गुज़र सफ़र थिए कोन थो, मां हाणे वञा थो ॿिए पासे, बसि चईंदा छा का, चई बसि पूरी कान थी पवे मच्छी मां वञा थो। पोइ निकिरी पियो घोड़े ते चढ़ी ऐं तलवार खणी निकिरी पियो, हलंदो आयो, शहर घुमंदो आयो, आयो हिकिड़े शहर में त सॼे शहर में जेको सो मायूसी आहे ऐं सभु माण्हू उदास लॻा पिया आहिनि, कंहिंजे बि मुंहं ते का मुर्क कान्हे का, कंहिंजे चपड़ ते माना खिल ई कान्हे का। हलंदो आहे जे पुछा कंहिं हिकिड़े खां, चई छाकाणि भला सॼो शहर ग़म खां वतल आहे, ॻाल्हि छा आहे? चई ॻाल्हि का बि कान्हे का, सो असांजो जेको बादशाह जी आहे, चई हुनजी धीउ खे अॼु ॾींदासीं जेको असां हुनखे राकास खे ॾींदासीं, आदमखोर खे, उहो हर महीने ईंदो आहे, हुनखे हिकिड़ो माण्हू ॾियणो पवंदो, या त कुंवारो छोकिरो या त कुंवारी छोकिरी। सो असां कुणा विझंदा आहियूं, हर महीने जंहिंजो कुणो निकिरंदो आहे उनखे लाइक़ी छोकिरी ॾियणी आहे, या त वरी को छोकिरो हुजे, पर छोकिरो केरु ॾींदो, सभु को छोकिरी हुजे। सो अॼु कुणो जेको पियो हुओ बादशाह जो पियो, बादशाह खे हिकिड़ी धीउ आहे, सो तव्हां सभिनि खे वॾो ॾुखु थियो आहे इहो त बादशाह खे धीउ बि हिकिड़ी ॿी औलाद बि कान्हेसि का। सो हुन पंहिंजी धीउ खे सिंगारे ते पियो, राति उहा ॾींदो आदमखोर खे। चई पोइ हुनजो को मुक़ाबिलो नथो करे, चयूं था केरु मुक़ाबिलो कंदो? हिन चयो ठीकु आहे, सिधो हुयो बादशाह सां वञी मिलियो, बादशाह खे चई अगरि मां तुंहिंजी धीउ खे बचायां त पोइ, बादशाह जो अगरि जे तूं मुंहिंजी धीउ खे बचायो त मां पंहिंजी धीउ बि तोखे ॾींदुसि ऐं जेका मिल्कियत घुरंदे उहा ई मां तोखे ॾींदुसि। पर कई माण्हू आया आहिनि, अचे ज़ोर ॾिना अथनि पर सभु मरी विया आहिनि, को बि बची कोन वियो आहे। इहा ॻाल्हि मां त ॿुधाए थो छॾियां, तूं अञा नौजवान हुई, इन ॻाल्हि खां परे थी त भलो आहे, बसि क़ुर्बानी असांखे ॾियणी आहे शहर वारनि खे। जिन राति मां मुक़ाबिलो कंदुसि, मूंसां तलवार बि आहे ऐं मुंहिंजो संगती हिकिड़ो कुतो बि आहे ऐं घोड़ो बि आहे, असां सभु हुन जो मुक़ाबिलो कंदासीं। हे ठीकु आहे। हे मीरबर उतो पंहिंजो कुतो बि हिकिड़ो कारियो आयो हो, उहो जॾहिं उते ॿाहिरि हुन छोकिरी खे छॾियो वञी, ॿाहिरि हार सिंगार कराए, हे उते वेठो हुजे, जॾहिं छोकिरी जो अॼु ॾिठई हिनखे, चई तूं छो हिते वेठो आहीं? चई मां तोखे अॼु बचाईंदुसि। चई तूं मूंखे बचाईंदे? चई हा।
चई कई माण्हू आया जेके मरी विया मां पाण ॾिठा त तूं पंहिंजी जान छॾाए हलियो वञ बाक़ी मूंखे क़ुर्बानी ॾियणी आहे तूं वञ हिन चयो न अॼु हिते मुक़ाबिलो आहे पोइ जे मरां ताईं मां मरां तुंहिंजे मथां क़ुर्बान आहे मुंहिंजो संती कुतो आहे मूंसां गॾु मुंहिंजो घोड़ो बीठो आहे मूंखे तलवार बि आहे मां बहादुर बि आहियां अॼु हिन सां मुक़ाबिलो आहे ठीकु आहे पोइ वेह जीअं जो आदमखोर जो तव्हां आयो ॾिठे त माना हिकिड़े शिकार जे बदिरां 2 शिकार अॼु आदमखोर जीअं जो वेझो आहे हिन तलवार हईं पर आदमखोर जन असर ई कोन थियो त आदमखोर हिनखे चंबे हणण खां कयो त कुते पोइ खणी चक विधुसि कुते जो चक विधो त आदमखोर पोइ ते वरी लामारो ॾिनो त वरी हिन ॿी तलवार वाहे कढियोसि वरी हिन ॾे मुंहुं कई त वरी पोइ कुतो जे चुंबड़ीसि वरी कुते सां मुंहुं पियो वरी हिन तलवार हयसि आख़िर हिननि जो इहो झेड़ो पियो हलियो आख़िर हणी हणी आदमखोर खे हिन किराए विधो आदमखोर किरी पियो उतरी हिते पोइ जेको त हिन सॾ कया शहर वारे माण्हुनि खे सभु शहर वारा माण्हू निकिरी आया अचे सभु झुमरियूं हणण लॻा त आदमखोर बि मरी वियो शहर में जेको ॾोड़ हुयो लही वियो जेको ख़तरो ख़तमु थी वियो ऐं छोकिरी बादशाह जी बची वई त सभिनि नारा हयां ऐं हिनखे वठी विया उन बादशाह वॾियूं ख़ुशियूं कयूं सॼे शहर खे हुन मिठायूं जेको त विराए खाराई सॼे शहर खे खेर खेरातूं कयईं पोइ हिनखे छोकिरी जो निकाह बीजी ॾिनई ऐं हिनखे कुझु मिल्कियत बि ॾिनई जेका हिन तलबी हिनखे ॾिनई हिनखे चई रही त मूं वटि रह मां अधु बादशाही जा चई न मुंहिंजा भाइर होॾे अकेला आहिनि मां वेंदोसांनि होॾे सो हिनखे जेको बि हिनखे ॾियणो हुयुसि मिल्कियत उहे पंहिंजा सिपाही गॾाइनि जी मिल्कियत खणी हुनखे हुते वञी पुॼायोसि ॻोठु ऐं पंहिंजी ज़ाल वठी उतां निकितो सिधो आयो ॻोठु अचे पंहिंजे भाइरनि सां मिलियो की अदा मां पंहिंजी शादी करे आयो आहियां बादशाही धीउ वठी आयो आहियां ऐं मिल्कियत बि आंदी अथमि हाणे वेही सभई खाऊं पोइ हिकिड़े चयो त असां पंहिंजा ॿिए ॾाढे वारो कमु कोन छॾींदा असां पंहिंजी मच्छी पिया मारींदासीं बाक़ी ॿ ॼणा जेको तो गॾु थी वेही रहिया सो कल्ह ॾिठासीं ख़ुशि ख़ुशि थी पंहिंजूं पीरनि ते बासूं खिया वञनि पिया तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो